नाज़िन, पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान में वापारियुनि ऐं सियाहनि लाइ आसान वीज़ा समेत केतिरनि ई मुआहिदनि ते सहियूं कयूं हुयूं। वापार, सिहत, ज़राअत ऐं फिल्म मेकिंग समेत मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन वधाइण जो ऐलान कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं उज़्बेकिस्तान जे सदर शौकत मिर्ज़ायोव मुआहिदनि ते सही कई। उज़्बेकिस्तान ऐं पाकिस्तान जे विच में ताशकंद में केतिरनि ई शोबनि में मुआहिदनि ते सहियूं कयूं वयूं। पाकिस्तान तरफ़ां वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं उज़्बेकिस्तान तरफ़ां उज़्बेक सदर शौकत मिर्ज़ायोव मुआहिदनि ते सही कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं उज़्बेक सदर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन वधाइण जो अज़म कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त असांजा हदफ़ हिकु जहिड़ा आहिनि। ॿई मुल्क ग़ुर्बत ख़तमु करणु चाहिनि था। उज़्बेक सदर नए उज़्बेकिस्तान ऐं आऊं नए पाकिस्तान जी ॻाल्हि करे रहियो आहियां। वज़ीर आज़म चयो त उज़्बेक क़यादत सां वापार, सक़ाफ़त ऐं सियासी मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। उज़्बेकिस्तान में तालीम ऐं इक़्तिसादी मामलनि में बहितर कमु थी रहियो आहे। हुन चयो त उज़्बेक सदर ऐं आऊं हिक ई रास्ते ते आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान उज़्बेक सदर खे पाकिस्तान जे दौरे जी बि दावत ॾिनी। हुन मौक़े ते उज़्बेकिस्तान जे सदर शौकत मिर्ज़ायोव ॻाल्हाईंदे चयो त चाहियूं था त अफ़गानिस्तान में जल्द अमन ऐं इस्तेहकाम अचे। पाकिस्तान सां हर शोबे में ताउन वधायो वेंदो। पाकिस्तान सां मुस्तक़बिल में सिफ़ारती रोड मैप क़ाइमु कंदासीं।